बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों ऐं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों हिकु नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ पंजूं दर्जे पंजे मां जंहिंजो उनवान आहे सूफ़ी शाह इनायत शहीद रहमतुल्लाह अलैहि जो मेलो। पहिरीं हिन सबक़ जूं लफ़्ज़ मानाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां पोइ जेके एक्सरसाइज़ आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। जी दोस्तों हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे धरती माना ज़मीन, लफ़्ज़ आहे वाहण माना ॻोठ, लफ़्ज़ आहे विंदर माना मसरूफ़ियत, लफ़्ज़ आहे हाक माना तारीफ़, लफ़्ज़ आहे हलचल माना तहरीक, लफ़्ज़ आहे दर्स माना सबक, लफ़्ज़ आहे स्टॉल माना हट या दुकान, लफ़्ज़ आहे तफ़सीर माना सम्झाणी, लफ़्ज़ आहे रियाज़तूं माना इबादतूं, लफ़्ज़ आहे सोहबत माना संगत, लफ़्ज़ आहे क़याम माना रिहाइश, लफ़्ज़ आहे वसंदी माना आबादी, पोइ लफ़्ज़ आहे पैरोकार माना मञींदड़, लफ़्ज़ आहे तफ़रीह माना विंदर, लफ़्ज़ आहे नवाज़ियो माना अता कयो, लफ़्ज़ आहे फैज़ माना फ़ाइदो, लफ़्ज़ आहे खेड़े माना आबाद करे, लफ़्ज़ आहे हलचल माना तहरीक, लफ़्ज़ आहे तरबियत माना सिख्या, लफ़्ज़ आहे खानकाह माना बुज़ुर्गनि जो आस्थानो, लफ़्ज़ आहे ज़ाइरीन माना ज़ियारत लाइ आयल, लफ़्ज़ आहे अक़ीदतमंद माना मुअतक़िद या मञींदड़, लफ़्ज़ आहे मज़ार माना क़ब्र, लफ़्ज़ आहे कॉन्फ्रेंस माना कंहिं मसइले ते कोठायल वॾो मेड़। मिश्क अलफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, सूफ़ी बुज़ुर्गनि कहिड़ो पैगाम ॾिनो आहे? जवाब, सूफ़ी बुज़ुर्गनि प्यार मुहबत ऐं अमन जो पैगाम ॾिनो आहे। सवाल नंबर ॿियो, मेलनि में कहिड़े क़िस्म जी तफ़रीह हूंदी आहे? जवाब, मेले में हुनरनि जा स्टॉल, सर्कस, झूला, मिठायुनि ऐं रांदीगनि जा दुकान सजाए माण्हुनि खे तफ़रीह फ़राहम कई वेंदी आहे। सवाल नंबर टियों, सूफ़ी शाह इनायत रहमतुल्लाह अलैहि हारिन जे हक़नि लाइ कहिड़ो पैगाम ॾिनो? जवाब, शाह इनायत रहमतुल्लाह अलैहि हारिन जे हक़नि लाइ जो खेड़े सो खाए जो इनक़िलाबी नारो ॾिनो। सवाल नंबर चोथों, सूफ़ी शाह इनायत रहमतुल्लाह अलैहि जे शहादत वक़्तु ठटे जो गवर्नर केरु हो? जवाब, सूफ़ी शाह इनायत रहमतुल्लाह अलैहि जी शहादत वक़्तु ठटे जो गवर्नर नवाब आज़म ख़ान हो। सवाल नंबर पंजूं, सूफ़ी शाह इनायत शहीद रहमतुल्लाह अलैहि जो मेलो कॾहिं ऐं किथे लॻंदो आहे? जवाब, सूफ़ी शाह इनायत जो मेलो 17 सफ़र ते झोक शरीफ़ में लॻंदो आहे। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लुग़त मां ॻोल्हे लिखो ऐं पंहिंजनि जुमिलनि में कमु आणियो। ही लफ़्ज़ आहिनि। हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं ऐं जुमिलनि में इस्तेमालु करण जो तरीक़ो सिखंदासीं। लफ़्ज़ आहे तफ़रीह माना विंदर। जुमिलो लिखंदासीं, असांखे सैर तफ़रीह करणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे वाहण, वाहण माना ॻोठ या वसंदी, असांजे सिंध जा वाहण तरक़ी करे रहिया आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे दर्स माना सबक। जुमिलो लिखंदासीं, उस्ताद जे ॻाल्हियुनि में असां लाइ दर्स हूंदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे तफ़सीर माना सम्झाणी। जुमिलो लिखंदासीं, क़ुरान पाक खे तफ़सीर सां पढ़णु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे मुनाफ़ो माना फ़ाइदो। हाणे जुमिलो लिखंदासीं, वापार में घणो मुनाफ़ो मिलंदो आहे। जीम, अव्हां कंहिं सूफ़ी बुज़ुर्ग जो मेलो ॾिठो हुजे त
उन्हीअ बाबति ॿुधायो। जवाब: असीं गुज़िरियल साल 14 सफ़र ते हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो मेलो घुमण लाइ भिटशाह वियासीं। दरगाह ते दुआ घुरण खां पोइ मेले में निकिरी पियासीं। हर तरफ़ तरह तरह दुकान सजायल हुआ। हिक दुकान ते मिठाई ऐं फुला खाधासीं। होटल ते चांहि पीअण खां पोइ सर्कस ऐं मौत जो खूह बि ॾिठोसीं ऐं शाम जो ख़ुशि घर मोटियासीं। दाल सैर ऐं तफ़रीह ज़िंदगीअ में केतिरो ज़रूरी आहे, उन्हीअ ते अव्हां पंहिंजी तख़लीक़ी ऐं तनक़ीदी राय ॾियो। जवाब नंबर पहिरियों तख़लीक़ी राय। हाणे तख़लीक़ी राय लिखंदासीं। सैर ऐं तफ़रीह बाबति मुंहिंजी तख़लीक़ी राय इहा आहे त इंसान खे पंहिंजे माॻ खां कॾहिं कॾहिं घुमण फिरण लाइ ज़रूरु निकिरणु घुरिजे। ॿाहिरि निकिरण सां इंसान जे अक़ुल ऐं दिमाग़ में केतिरा ई नवां वाक़ियात अॻियां अची वेंदा आहिनि। क़ुरान शरीफ़ में बि इंसान खे इहो ताक़ीद कयो वियो आहे त अल्लाह ताला जी धरतीअ में घुमो फिरो, पर बसीरत जूं अखियूं खोले हिक हिक जॻह तां इबरत हासिल कंदा वञो। नंबर ॿियो तनक़ीदी राय। हाणे तनक़ीदी राय लिखंदासीं। मां उन्हनि माण्हुनि खे सख़्ती सां मना कंदुसि त सैर ऐं तफ़रीह लाइ रुॻो जिस्मानी ऐं ज़हनी लज़्ज़त हासिल करण ख़ातिर कॾहिं बि न वञो। उहो हरू भरू पैसे जो ज़यान थींदो। असां केतिरनि ई माण्हुनि खे अहिड़े सैर ऐं तफ़रीह खां मोटण बैदि बार बार वञण जूं तयारियूं ऐं प्लान ठाहींदे ॾिठो आहे, पर उन्हनि खे सैर ऐं तफ़रीह मां को बि रूहानी सुकून हासिल करण जी नियत कंदे कॾहिं बि न ॾिठो आहे। हेठि ॾिनल ख़ाल भरियो। हाणे ख़ाल भरींदासीं। ख़ाल पहिरियों आहे सूफ़ी शाह इनायत शहीद रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ख़ाल में आहे। हाणे ख़ाल में लिखंदासीं झोक शरीफ़। ख़ाल नंबर ॿियो सूफ़ी शाह इनायत शहीद रहमतुल्लाह अलैह जो हर साल मेलो ख़ाल ते लॻंदो आहे। हाणे ख़ाल में लिखंदासीं 17 सफ़र। ख़ाल नंबर टियों सूफ़ी शाह इनायत शहीद रहमतुल्लाह अलैह जे मेले जे मौक़े ते ख़ाल कलाम ॻायो वेंदो आहे। हाणे ख़ाल में लिखंदासीं सूफ़ियाणो। ख़ाल नंबर चोथों सूफ़ी शाह इनायत शहीद रहमतुल्लाह अलैह जा वॾा असुल ख़ाल जा हुआ। हाणे ख़ाल में लिखंदासीं बग़दाद। ख़ाल नंबर 5 ऐं आख़िरी ख़ाल मीरापुर में रहण दौरान संदन फ़क़ीरीअ जी ख़ाल हर हंधि पखिड़िजी वई। हाणे ख़ाल में लिखंदासीं हाक। वाह तस्वीर सुञाणो। हाणे दोस्तो ही तस्वीर आहे। जवाब ही तस्वीर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे मज़ार जी आहे।